बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह अचन ओए जिनाए मन सरह थी। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असां पंहिंजी सिंध जे हिन पेज ते ऐं पंहिंजे पर्सनली पेज ते राहिब अली चांडियो जे पेज ते तव्हां सां मुखातिब आहियां। सभई जेके मुंहिंजा हिन पेज सां मुंसलिक दोस्त आहिनि ऐं जेके मुंहिंजे पर्सनल आईडीज़ ते मूंसां मुंसलिक दोस्त आहिनि ॿाहिरि, उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे हर लिहाज़ सां मूंखे सपोर्ट कयो आहे पंहिंजी सिंध जे पेज ते। असां पंहिंजी सिंध ते हिन वक़्तु जेको असां टास्क खणी हलिया आहियूं, जेको असां मक़सदु तय हलूं पिया, जंहिंमें असांजो प्रोग्राम आहे पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध में असांजे हिन प्रोग्राम में असांजा क़ाबिल एहतराम दोस्त जेके पैगम्बरी पेशे सां सलाड़ियल आहिनि, उस्ताद साहिबान ऐं जेके असांजा इंतिज़ामी हवाले सां जेके असांजा दोस्त आहिनि, उन्हनि सां असांजी गुफ़्तगू थींदी ऐं पेरेंट्स ख़ासि करे ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके असांजा शागिर्द आहिनि उन्हनि खे असां हिन प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त जिन वटि असां पहुची सघूं था उन्हनि खे असां प्रोग्राम में शामिलु कयूं। जिन वटि असीं नथा पहुची सघूं उन्हनि खे लाइव प्रोग्रामनि जे ज़रिए असां जल्द उन्हनि खे लाइव असां वठूं ऐं असां उन्हनि खां सजेशन्स वठूं, कुझु सजेशन्स ॾियूं, कुझु सिखण लाइ असांखे मिले, कुझु असां हिकिड़ो अवेयरनेस ॾियूं त जेके असांजा स्कूलनि खां ॿाहिरि ॿारड़ा आहिनि उहे वधि खां वधि पंहिंजे स्कूलनि में एडमिशन वठी सघनि। ऐं आउं इहा गुज़ारिश कंदुसि सभिनी पेरेंट्स खे जेके असांखे ॾिसनि पिया त सरकारी स्कूलनि ते एतमाद कंदे ऐं असांजे क़ाबिल एतिराम उस्तादनि ते एतमाद कंदे तव्हां पंहिंजे ॿारड़नि खे सरकारी स्कूलनि में दाख़िलु करायो ऐं रुॻो दाख़िलु कराए पोइ उनजी पोइवारी न करणु इहो बि हिकिड़ो सुठो अमल न आहे। तंहिंजे करे दाख़िलु कराइण खां पोइ तव्हां उन्हनि जी पोइवारी करियो ऐं जेको स्कूल तव्हांजे ॻोठ में आहे या तव्हांजे शहर में आहे या तव्हांजे टाउन में आहे, उन सरकारी स्कूल जी मालिकी कयो ऐं तव्हां जेको पंहिंजो ॿारु सरकारी स्कूल में एडमिशन करायो था उन खां पोइ उनजो चेक एंड बैलेंस रखो। इहा मुंहिंजी हिकिड़ी नंढी गुज़ारिश आहे। ॿियो इहो तव्हां पंहिंजे हिन चैनल जे ऐं पंहिंजे आईडी जे तसलसल सां आउं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी हींअर जेका आहे असां वटि एडमिशन जी जेका आहे सीज़न हले पई, असां वटि एडमिशन इनरोलमेंट जे हवाले सां हिकिड़ी मुहिम हले पई त असां स्कूलनि में इनरोलमेंट खे वधायूं ऐं उन सां गॾोगॾु आउं इहा बि तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त जेके दोस्त मूंखे पर्सनली मुंहिंजे व्हाट्सअप नंबर ते पंहिंजे स्कूल जी डेटा या पंहिंजे स्कूल जी जेका इंफॉर्मेशन आहे या पंहिंजे स्कूल में जेकी कुझु इंफ्रास्ट्रक्चर जूं जेके कमियूं कोताहियूं आहिनि उहे उन्हनि जा तस्वीरूं वग़ैरह असांखे मोकिलींदो त असां उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कंदासीं, असां उन ते डिस्कस कंदासीं, असां उन ते लाइव प्रोग्राम कंदासीं ऐं असांजे जा जेके ज़िले जा स्टेक होल्डर आहिनि असांजा दोस्त, उन्हनि सां बि असां हिन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। ऐं आउं वधि खां वधि इहा गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन चैनल खे बि सब्सक्राइब करियो ऐं गॾोगॾु फॉलो बि करियो ऐं दोस्तनि ताईं हिन प्रोग्राम खे जेको आहे सो शेयर करियो त जीअं इहो प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध ॿियनि दोस्तनि ताईं पहुची सघे ऐं उहे हिन में वधि खां वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि ऐं असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थी सघनि। सिंध सलामत, साथ सलामत, धणी निगहबान, अल्लाह हाफ़िज़।